अस्सलाम वालेकुम मुझा पेरी प्यारा ॾिसण वारा दोस्तो, मां पंहिंजी नए वीडियो में तव्हां सभिनी खे भली कार चवां थो। अॼु जी जेका मुंहिंजी वीडियो आहे हिकु नए रंग ऐं नए रूप में आहे। उन खां अॻु में मां तव्हांखे पंहिंजी वीडियो तरफ़ वठी हलां। पहिरियां कयो असांजे हैरो खान चैनल खे सब्सक्राइब ऐं असांजी हीअ वीडियो खे वधि में वधि कयो शेयर ऐं वधि में वधि कयो लाइक ऐं असांखे रहंदो बेचैनी सां इंतज़ारु अव्हांजी कमेंट जो। जीत मुंहिंजा मिठड़ा मिठड़ा प्यारा प्यारा दोस्तो, जीअं त मां असां वाइदो कयो हो त नेक्स्ट वीडियो में मां तव्हांखे ज़ियारत कराईंदुसि साईं नागेशाह बादशाह जी बिल्कुलु। अॼु मां मौजूदु आहियां साईं नागेशाह बादशाह जी दरगाह वटि। हाँ तो दोस्तो, तव्हांजे बिल्कुलु साम्हूं आहे साईं नागेशाह बादशाह जी दरगाह। अंदर वञण खां पहिरियां असां कंदासीं वुज़ू। तो असां वुज़ू जे लाइ पाणी जमा करे रहिया आहियूं हिन कमरे में। वुज़ू करे पोइ साईं जन जी दरगाह में अंदर वेंदासीं ऐं तव्हांखे ज़ियारत कराईंदासीं। वुज़ू करे पोइ साईं जन जी दरगाह में वेंदासीं ऐं अव्हांखे ज़ियारत कराईंदासीं। जी दोस्तो, मुंहिंजो वुज़ू अञा ताईं जारी आहे ऐं अॼु मौसम तमामु ज़बरदस्त आहे। मौसम बहार शुरू थी चुकी आहे। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां। अचो त दोस्तो, मां तव्हांखे साईं जी दरगाह में वठी हलां ऐं ज़ियारत करायां तव्हांखे साईं नागेशाह बादशाह जी ज़ियारत। सूफ़ी जो सौज़ साज़ खे सम्झण त ॾुखवा, सूफ़ी जो सौज़ साज़ खे सम्झण त ॾुखवा, इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखवा। सूफ़ी जो जी त दोस्तो, मां हाणे जीअं साईं नागेशाह बादशाह जे दरवाज़े वटि पहुतल आहियां ऐं हाणे वेंदुसि अंदरि ऐं कुल शरीफ़ पढ़ंदासीं ऐं फातिहा कंदासीं ऐं बाद में तव्हां सां कचहरी कंदासीं ऐं बाद में साईं जन जो अव्हांखे दीदार कराईंदासीं ऐं ज़ियारत बि कराईंदासीं। सूफ़ी जे रम से रीत निराली आहे, जग खां निराली आहे, जग खां। सूफ़ी जे रम से रीत निराली आहे, जग खां निराली आहे, जग खां निराली आहे, जग खां। सूफ़ी जे ॻुझे राज़ खे सम्झण त ॾुखवा, सूफ़ी जे इश्क जे असरार खे सम्झण त ॾुखवा। सूफ़ी जो सौज़ साज़ खे सम्झण त ॾुखवा, सूफ़ी जो सौज़ इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखवा, इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखवा। साईं जी दरगाह में क़ुरान शरीफ़ मौजूदु आहे। असां उनजी ज़ियारत बि कयूं था ऐं वधीक तव्हांखे साईं जे मुतलिक़ ॿुधाईंदासीं ऐं साईं जो गादीनशीन ॿाहिरि वेठो आहे, उनखां बि कुझु सवाल जवाब कंदासीं साईं जे मुतलिक़। हीअ साईं नागेशाह बादशाह आहे। हीअ तव्हां जेकी ज़ियारत करे रहिया आहियो बिल्कुलु साईं नागेशाह बादशाह जी ज़ियारत आहे, तव्हांजे साम्हूं आहे। घड़ियाल जे हिसाब सां हिते जेको टाइम थी रहियो आहे तक़रीबन 11:15 तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं हीअ साईं जी नागेशाह बादशाह जी दरगाह आहे ऐं हिते काफ़ी जेके लॻल आहिनि हज़रत सखी लाल शाहबाज़ कलंदर जा हिते जूं तस्वीरूं आहिनि हिते लॻल आहिनि ऐं हिते तुर्बत शाह कलंदरी जी आहे ऐं दरवाज़ो बि आहे हिते। तुर्बत बोदला सिकंदर जी बि आहे हिते ऐं हीअ मुरीद ख़ासि आहे बोदला सिकंदर साईं हज़रत सखी लाल शाहबाज़ कलंदर जो, उन्हनि जी तस्वीर बि हिते लॻल आहे, तव्हां ॾिसी सघो था ऐं तव्हां ज़ियारत कयो साईं
नागेशाह बादशाह जी। पंजोट आहे पंज ॾिठल यार के सजदो ॾिठल यार के सजदो ॾिठल यार के सजदो हिन नी जी तो दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो हिते साईं नागेशाह बादशाह जे अंदरि की तस्वीर लॻल आहे। शायदि ही साईं जो गादी नशीन हो पहिरियां जंहिंखे त मक्कू फ़क़ीर, शायदि मक्कू फ़क़ीर जे नाले सां सॾियो वेंदो हुयो। हाणे जेको गादी नशीन आहे इन जो पुटु आहे ऐं मरहूम जो मोहम्मद शरीफ़ जेको ॿाहिरि वेठो आहे ऐं उन सां कुझु कंदासीं कचारी ऐं साईं जे मुतलक़ उन खां साल जा पुछा कंदासीं। अल्लाह जे आवाज़। जी दोस्तों अवां साईं नागेशाह बादशाह जो दीदार कयो ऐं साईं नागेशाह बादशाह जी ज़ियारत कई ऐं हाणे कुझु सवाल कंदासीं जेको ॿाहिरि वेठल आहे साईं नागेशाह बादशाह जो गादी नशीन मोहम्मद शरीफ़। जी तो दोस्तों हे ॿाहिरि जेको तव्हांखे क़बरूं नज़र अची रहियूं आहिनि जेकी तव्हां हिननि जी ज़ियारत कयो। जी दोस्तों ये दरगाह जो ॿाहिरियों मंज़र आहे ऐं नागेशाह बादशाह जी दरगाह जो ॿाहिरियों मंज़र तव्हां ॾिसो ऐं ज़ियारत कयो। इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे, इश्क जे अंदाज़ खे जी प्री प्यारा दोस्तों असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे कीअं लॻी ही तव्हांजे साईं नागेशाह जी दरबार जी जेका आहे ॿाहिरियों मंज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं असां हाणे कुझु व्यूज़ वठंदासीं साईं मोहम्मद शरीफ़ खां जेको साईं जन जो गादी नशीन आहे उन खां सवाल जा कुझु पुछा कंदासीं। जी दोस्तों असांजो हिते पहुतासीं त साईं मोहम्मद शरीफ़ जेको साईं नागेशाह जो गादी नशीन आहे उहो असांजे ख़ासि तौर ते चांहि करे आयो आहे ऐं असांखे चांहि पीआरायो आहे। हीअ आहे गादी नशीन मोहम्मद शरीफ़ साईं नागेशाह बादशाह जो। जी दोस्तों साईं नागेशाह बादशाह जो गादी नशीन मोहम्मद शरीफ़ असांजे लाइ चांहि करे तमामु बहितरीनु चांहि करे आयो आहे ऐं असांजी ख़िदमत कई अथसि ऐं असां बि हिन खां दुआ कराईंदासीं ऐं साईं नागेशाह बादशाह जे गादी नशीन खां मोहम्मद शरीफ़ खां। जी दोस्तों जी तो साईं नागेशाह बादशाह जी दरगाह बिल्कुलु हैरो खान जे ओलह तरफ़ आहे इहो तव्हांखे मां ॿुधायां। हाणे असां वठूं था दोस्तों व्यूज़ साईं नागेशाह बादशाह जे गादी नशीन मोहम्मद शरीफ़ खां। अस्सलाम वालेकुम साईं। इहो मोहम्मद शरीफ़ साईं जे मुतलिक़ असे कुझु ॾसेसो। साईं दी सॼे ॻोठ वाले को ख़बर है सॼे सैयद है नांगा शाह सिजावर शाह कुंडा शाह ये सॼे दे ओलिया हन। इथां मेला भी लगदड़े 50-60 साल इन को थी गया है। इतना जी को मेला कावे कावे साल लगदा है। मेला 12वें महीने लगदा है। हुणे भी ते रजब महीना है इंदी 26 27 28 इन तारीख़ ज लगदा है साईं। इतना जो कोई मेले वाले मैदान तुसा हल जल देखो से दुकान दे निशान दसी सन। जी जी तुसे का अग विच साईं मोहम्मद शरीफ़ ऐं साईं नागेशाह बादशाह दा गादी नशीन अग विच केड़ा पहलू असला वाल साहब अल्लाहदास नाला मक्कू फ़क़ीर दे नाले मशहूर आ समझवे जी ओ आ उही कण बाद वला सागार आदत असा करे फ़क़ीर असा मन गादी नशीन मतलब असा कोई सडे न साईं दे मेले को भी 60 साल खान थी गए साईं माशाल्लाह। मेला जी को लगदा है साईं दा ए रजब महीने ज लगदा हुणे भी लगसी 26 27 28 ट्राई धमाला लग जन साईं धमाला लग जन साईं। अच्छा इथा दुकान वगैरह भी पीछे काफी मेले दे लगदे हो मिठाई दे हां ए निशान भी साईं जे हलो तो सब निशान दिखालू। जी जी बिल्कुल निशान देख सो सा जी जी समझे इहो जो नलका लगा पे जी इनका सामान से असा को अब्बास जमाली ता पहलू आ गया तो सब मरवा दे सा पे जो सामान तो मिशन के परे निकल गई
उन मां अॻियां मूं ई आख्या त मां 10,000 ॾिसां ॿिया चंदा फोड़ी कर वञे आप मारो पिछे बकरियां जेके साईं जा न इथं मां ॾुटाए कनि खपा इथं नलका मरिया माना को सामान हुई अब्बास जमाली दा साईं ॾिसले सही अब्बास जमाली दा माना सामान ॾिता जी दोस्तों जीअं त रजब जे महीने में वरी मेलो लॻंदो उन मेले जे दौरान वरी तव्हांखे असां हिन साईं नागेशाह बादशाह जी दरगाह में वठी ईंदासीं ऐं वरी तव्हांखे इंशाअल्लाह ज़ियारत कराईंदासीं ऐं उहो मेलो तमामु वॾो आहे ऐं तमामु परे परे खां वॾा मालड़ी ईंदा आहिनि ऐं हाणे साईं मोहम्मद शरीफ़ खां जेको गादी नशीन आहे साईं नागेशाह बादशाह जो उनखां वठंदासीं इजाज़त वॾी महिरबानी साईं सॼी वॾी महिरबानी करो दुआ करावे साईं जी दोस्तों असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे कीअं लॻी साईं नागेशाह बादशाह जे मुतालिक़ तेसि ताईं असांखे ॾींदा इजाज़त नेक्स्ट वीडियो ताईं मुंहिंजे कैमरामैन नसीम अहमद खे ऐं पंहिंजे अयाज़ खे सिंध सलामत साथ सलामत।